जश्न आज़ादी के हवाले से कायद-ए-आज़म हाउस म्यूज़ियम का मोटरसाइकिल रैली की शुरुआत कई वही है। औरतुन की मोटरसाइकिल रैली चौकन पहुंची पुजानी ते पहुंचंदी सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार शाह ऐं सईद गनी कायद-ए-आज़म हाउस म्यूज़ियम में क़ौमी झंडो फड़कायो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह चयो आहे त अॼु औरतुन जी मोटरसाइकिल रैली मुनक़द कई वई आहे। पूरो पाकिस्तान हक़ जी जंग जे उनवान सां जश्न आज़ादी मल्हाए रहियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त अॼु जी रैली 29 किलोमीटर खां वधीक डिघे रूट ते आहे। कराची समेत पूरी सिंध में तकरीबूं थी रहियूं आहिनि। सईद गनी जो चवणो त एक्सपोर सेंटर कराची में तमामु वॾो मुशाइरो थी रहियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं इन अहम ख़बर के हवाले सां त जश्न आज़ादी के हवाले सां कायद-ए-आज़म हाउस म्यूज़ियम खां मोटरसाइकिल रैली की शुरुआत कई वई आहे। औरतुन जी मोटरसाइकिल रैली चौकंडे पहुंची पुजानी ते पहुंचंदी सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार शाह ऐं सईद गनी कायद-ए-आज़म हाउस म्यूज़ियम में क़ौमी झंडो फड़कायो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह चयो आहे त अॼु औरतुन जी मोटरसाइकिल रैली मुनक़द कई वई आहे। पूरो पाकिस्तान हक़ जी जंग जे उनवान सां जश्न आज़ादी मल्हाए रहियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त अॼु जी रैली 29 किलोमीटर खां वधीक डिघे रूट ते आहे। कराची समेत पूरी सिंध में तकरीबूं थी रहियूं आहिनि। सईद गनी जो चवणो त एक्सपो सेंटर कराची में तमामु वॾो मुशाइरो बि थी रहियो आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं त जश्न आज़ादी जे हवाले सां कायद-ए-आज़म हाउस म्यूज़ियम खां मोटरसाइकिल रैली की शुरुआत कई वई आहे। औरतुन जी मोटरसाइकिल रैली चौकुंडी पहुंची पुजानी ते पहुंचंदी सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार शाह ऐं सईद गनी कायद-ए-आज़म हाउस म्यूज़ियम में क़ौमी झंडो फड़कायो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह चयो आहे त अॼु औरतुन जी मोटरसाइकिल रैली मुनक़द कई वई आहे। पूरो पाकिस्तान हक़ जी जंग जे उनवान सां जश्न आज़ादी मल्हाए रहियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त अॼु जी रैली 29 किलोमीटर खां वधीक डिघे रूट ते आहे। कराची समेत पूरी सिंध में तकरीबूं थी रहियूं आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर फयाज़ चांडियो। जी फयाज़, जश्न आज़ादी जी रैली जे हवाले सां आगाह कजो। जी सकाफ़त ऐं सियाहत खाते पारां जश्न आज़ादी जे हवाले सां हक़ जी जंग जे सिलसिले में औरतुनि जी साइकिल रैली जो इख़्तिताम कयो वियो आहे। रैली कायद-ए-आज़म हाउस म्यूज़ियम खां शुरू थी ऐं चौकंडी वारे हंध ते ख़त्म थींदी। सकाफ़त ऐं सियासत जे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह मकानी इदारे जे सूबाई वज़ीर सईद गनी रैली जे इफ़्तिताही तक़रीब में शिरकत कई आहे। जी जॾहिं त रैली में सवे औरतुनि जेके बाइक रैली कढी रैली जेका हिन वक़्तु जारी आहे छारा फैसल रोड सां चौकुंडी तरफ़ वञी रही आहे। जी अच्छा फयाज़, सिक्योरिटी के हवाले सां भी आगाह कजो। रैली निकिरी रही है, सिक्योरिटी के हवाले सां भी आगाह कजो। उन सां गॾोगॾु हेल्थ के हवाले सां भी आगाह कजो। जी ठीक है फयाज़, तफ़सील जे लाइ वॾी महिरबानी।